ही शिकारपुर आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर आहे शिकारपुर। हिन जी जेका इहा बेगारी आहे, बेगारी वाह वॾो इंतिहाई मशहूरु माण्हू वाह रहियो आहे। इन में पुराणे ज़माने में शहरी गर्मियुनि जी मुंद जे मौसम में विहिंजंदा हुआ। हिन में साफ़ु सुथिरो पाणी जेको आहे वहंदो हुयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त इन में शहर जो डिस्पोज़ल छॾण जे करे जेका बेगारी वाह जो जेको हशर थी वियो आहे उहो इंतिहाई भयानक ऐं बुरो थी वियो आहे। करोड़े रुपया न बल्कि अरबे रुपया इन बेगारी वाह खे रिपेयर करण में, इन खे साफ़ु सुथिरो रखण में लॻाया वञनि था, पर सम्झ में नथो अचे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बराए मतिलबु नाले ख़ातिर बाक़ी कमु 0% जो बि कमु तव्हांखे नज़र न ईंदो। हिन वक़्तु बेगारी तां असांजो गुज़र थियो त यकीन कयो त मूंखां त शिरक निकिरी वियो। त उतां जा जेके रहवासी आहिनि, बेगारीअ जे कड़ सां बिल्कुलु हज़ारे माण्हू इंसान रहनि था, आबादी आहे। ऐं उन्हनि जो छा हाल हूंदो, उहे कहिड़ी धप हवस में ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा, उन्हनि जी नशो नमा कहिड़े न इंतिहाई भयानक ऐं गंदे माहौल में चऊं या धप वारे माहौल में चऊं या छा चऊं, इन खां बि वधीक को अगरि ख़राबु लफ़्ज़ हुजे पर अदब वारे अंदाज़ वारो हुजे त मुंहिंजे ज़हन में नथो अचे। त इन शइ जो को अहसासु इदराक असांजे हुकुमराननि खे आहे। म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर जंहिंजा चेयरमैन आहिनि फयाज़ महमूद शेख साहिब जिन हिन वक़्तु शिकारपुर जी जेका बजट आहे जा मुख़्तलिफ़ स्कीमूं जेके खणी अचनि था, असांजे शिकारपुर जा दोस्त आहिनि MP इम्तियाज़ शेख साहिब, ऐं उनखां अलावा ॿियो आहे साईं फराज़ शेख साहिब। इम्तियाज़ शेख साहिब ऐं मक़बूल शेख साहिब ग़ालिबन या अज़ीज़ आहिनि या भाइर आहिनि, मूंखे उन्हनि जे एक्चुअल रिलेशन जी मालूमात कोन्हे, पर इहे वॾा जेके आहिनि स्टेक होल्डर आहिनि। पहिरियां जॾहिं इम्तियाज़ शेख साहिब न हूंदो हो त हिते सियासत जो जेको मर्कज़ हूंदो हुयो उहो मक़बूल शेख साहिब हूंदो हो। जॾहिं इम्तियाज़ शेख साहिब स्क्रीन ते आयो त मक़बूल साहिब जेको आहे उहो वरी पासे परदा हलिया विया। यकीननि पोइ ॿिनि जेको आहे ॿाहिरि चूंकि हिकु बिरादरी हिकु ख़ानदान सां लॻापो रखनि था त पोइ सर्द जंग रहंदी आहे। त भाऊ तव्हां जेके आहिनि अगरि इम्तियाज़ शेख साहिब जे अचण खां पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे साईं मक़बूल शेख साहिब जिन जी धुर जा माण्हू चवंदा हूंदा साईं हाणे इम्तियाज़ शेख साहिब पाण पंहिंजे दोस्त अहबाबनि सां गॾु पूरे सरमाए ते कंट्रोल कयूं वेठा आहिनि, असांजे हथ में छा आहे। कुझु टाइम खां पोइ जेतोणीकि हिते जेको आहे म्यूनिसिपल जेका उहा उनजे अखि में रही जेके सरदार मक़बूल शेख साहिब वारनि जी धुर जे, पर पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे शिकारपुर में ॿिया बि स्टेक होल्डर हुया। सुमरो ख़ानदान जेको हुयो उहो स्क्रीन ते रहियो ऐं कुझु अर्सो अकीर अब्बास सुमरो साहिब जेको आहे उहो चेयरमैन रहिया म्यूनिसिपल। असल में मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर जो ज़वाल उन वक़्त खां शुरू थियो। हूअं ई शिकारपुर काफ़ी अरसे खां वठी असां ज़िंदगीअ जे बचपन जो ज़िंदगीअ जो हिसो, जवानी जो हिसो बि शिकारपुर में गुज़ारियो आहे। उहो इंतिहाई खंडरात जो ॾेख ॾींदो रहियो आहे। उहो हमेशह सियासी रसाकशी जो शिकारु रहियो आहे। उतां जी सियासी धुरियूं हाउस घणा हुजण जे करे जेको आहे शिकारपुर खे वॾी तबाही जो ॾिसणो पियो आहे। पर रिसेंटली जॾहिं शेख साहिबनि जी हुकूमत आई, बल्कि ईअं चऊं त शेख साहिबनि जी हुकूमत खां अॻु में बलदियाती इलेक्शन थी, उन में असांजो सनी संजराणी साहिबु जेको आहे उहो चेयरमैन बणियो हुयो म्यूनिसिपल शिकारपुर जो। त सनी संजराणी साहिबु हिकिड़ो जेको आहे फॉरेन रिटर्न माण्हू, पढ़ियलु लिखियलु क्वालिफाइड माण्हू हुयो ऐं उहो शिकारपुर शहर खे वाक़ई बि माना हिकिड़ो कमु करणु चाहे पियो ऐं कमु करे पियो। पर पोइ शेख साहिबनि उन्हनि खे न सठियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़ाती मक़ासिद जे ख़ातिर। जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे शहर जो शऊर ऐं शहर जी प्रोग्रेस ऐं शहर जी वेलफेयर ऐं शहर जी भलाई मक़सूदु हुजे न, त पोइ जेकर उहे कम वारा माण्हू त उन्हनि खे खपनि न, उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां कम ते आमादा करे ऐं पाण में सिर्फ़ु रिलेशन अना परस्ती जो मसइलो हुयो, सियासी मुखालफ़त ई, ॿियो त कुझु कोन हो। सनी संजराणी साहिब जेको बजट खे करप्शन कई हुजे या
शिकारपुर जो के उन नुक़सानु ॾिनो हुजे, उहो इंतिहाई बेनिफिटेबल हुयो शहर जे लाइ, पर उनखे शेख साहिबनि न सटियो। उनखां पोइ आयो अकीराबाद सुमरोटा उन ई टाइम पीरियड में, छो त जेको सनी संजराणीअ खे शेख साहिब त हिकु ॾींहुं बि बर्दाश्त करण जे लाइ तयारु कोन आहे न, वीचारे तां वॾा मसइला क्रिएट कयूं। आख़िर थोरे ई टाइम पीरियड में जेको आहे वरी उनखे रिथ पेश करे शायदि हटायो वियो। उनखां पोइ अकील साहिब जिन आया, अकील साहिब जिन बि जेको आहे उहो शेख साहिबनि तां बाज़ाराई कई, छो त शेख साहिब हू चवंदा हुआ असांजा कम थियनि, असांजे माण्हुनि जा कम थियनि। भाई जेको चेयर ते वेठो आहे त उनखे तव्हां छॾियो न, तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसो त जाइज़ कमु करे थो या न जाइज़। बहरहाल अकील साहिब जी बि हिकिड़ी सुठी परफॉर्मेंस रही। ऐं उनखां पोइ फयाज़ महमूद शेख साहिबु माना तव्हां ईअं महसूसु कंदा हुआसीं त हिकिड़ो नौजवान आहे, सरदार साहिब जो नींगर आहे, ऐं उनखां पोइ उन में बेबा सलाहियतूं आहिनि, सुठो कमु कंदो। पर जॾहिं स्क्रीन ते आयो त ज़ाहिर ॻाल्हि आहे माना उनजी परफॉर्मेंस असांखे बिल्कुलु बि सम्झ में न आई। हिन वक़्तु बि उहे शिकारपुर म्यूनिसिपल जा चेयरमैन आहिनि, न का शहर जी का प्रोग्रेस थी नज़र अचे, न शहर में को समाजी सियासी हवाले सां उनजो को रोल नज़र थो अचे। बसि हिकिड़ो ख़ामोश जेको आहे ईअं सम्झूं त हिकिड़ो जीअं न चऊं त ख़ामोश, को लफ़्ज़ अहिड़ो सूटेबल मुंहिंजे ज़हन ते नथो अचे जेको साईं जे शान शान हुजे। छो त ॾिसो अल्फाज़ जेके आहिनि उहे तीर खां वधीक असरअंदाज़ थींदा आहिनि। चवंदा आहिनि तलवार जो ज़ख़्मु छुटी सघे थो पर ज़ुबान जो ज़ख़्मु न छुटी सघंदो आहे। इन करे बि माण्हू ॻाल्हाए त वठंदो आहे, पर अॻिलनि में बि उहा हिमत हुजे बर्दाश्त करण जी। सो ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको मौसूफ़ आहिनि फयाज़ महमूद साहिब जिन, उन्हनि जे दौरे इक़्तिदार में शिकारपुर म्यूनिसिपल जा चेयरमैन करोड़नि जी बजट आहे, पोइ ईअं न आहे त मामूली बजट आहे, पर बसि उहा ईअं तीन वाल थी थिए ख़ामोशी सां उनखे उॾाईअ वांगुरु खाई रहिया आहिनि, पर शहर जी उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का परवाह न आहे। हाणे बेगारी जो जेको इहो हशर नशर थियल आहे, सिर्फ़ु बेगारी जो न, पर उन बेगारी तां लॻोलॻि रहंदड़ शहरनि जो छा थींदो, उहे कहिड़े इन एॾी सारी माना बदबूदार एनवायरमेंट में रहनि था पिया, त उन्हनि जो कंहिंखे को इदराक अहसासु आहे? आख़िर उहे बि इंसान आहिनि, उहे बि शहरी आहिनि। बजट अचे त इन्हनि जे लाइ थी न, इन्हनि जे भलाई ऐं बहितरी जे लाइ थी अचे। सो असां सम्झूं था पिया त फयाज़ साहिबु जेको आहे उहो पंहिंजे जी परफॉर्मेंस ॾियण में फेल विया आहिनि। पोइ हाणे छा वजूहात आहिनि उन्हनि जी मूंखे का सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। हेॾी सारी बजट हूंदे, इक़्तिदार हूंदे, बाक़ी छा टाइम बचियो आहे इन्हनि जे? वञी को मुंहिंजे ख़्याल में 8-10 महीना बाक़ी वञी बचा आहिनि, जेकॾहिं इन्हनि में बि अञा बि जेकॾहिं कुझु न करे सघिया। ऐं हीउ हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे बेगारी वाह जो, इनखे जेकॾहिं मां सम्झां थो त इम्तियाज़ शेख साहिब जिन ऐं फयाज़ महमूद शेख साहिब शेख बिरादरान जे लाइ हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे इन बेगारी खे अपडेट करण जे लाइ।